अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीक। ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? हींअर खोड़ी के घुमरी जे सेट ते मौजूदु आहियूं। रेस्ट आहे, गर्मी ॾाढी पई आहे। तव्हां इहो असांखे ॿुधायो तव्हांखे हीउ ड्रामो कीअं थो लॻे? तमामु बहितरीन। तव्हांखे कहिड़ा कहिड़ा किरदार ड्रामे में सुठा था लॻनि ऐं केरु सुठी परफॉर्मेंस थो करे? कंहिंजी परफॉर्मेंस मां तव्हां मुतासिर आहियो? धयाणी मिर्चू। तव्हां पाण बख़ुदि माशाल्लाह माशाल्लाह मिर्चू जी परफॉर्मेंस वणेव थी? जी, तव्हां मूंखे डायरेक्टर जे हवाले सां कुझु चओ, सेट जे हवाले सां, कैमरामैन जे हवाले सां। डायरेक्टर जे हवाले सां त उहो कीअं कमु थो करे? डायरेक्टर असांजा ॿ आहिनि, हिकु खजू आहे डायरेक्टर। को डायरेक्टर आहे? खजू डायरेक्टर आहे खजू आहे। डायरेक्टर बाबू बिशारत समूह आहे। डायरेक्टर बाबू बिशारत समूह फुल कंप्लीट डायरेक्टर। सुठो थो हले, सुठी आहे टीम वर्क आहे, प्यार मोहबत सां कमु कयूं पिया ऐं तमामु सक्सेसफुल हिट वियो आहे सिंध में इहो ड्रामो असांजो। माण्हू ॾिसनि था, आवाम खे काफ़ी पसंदि आयो आहे, इन जी थोराइती आहियां ऐं हिनखे ॾाढी पज़िराई मिली रही आहे असांजे सोप सीरियल खे, खोड़ी खे घुमरी खे। तव्हांजो डायलॉग मशहूरु कहिड़ो आहे? मुआ जनरेटर। उहो अदायगी में चओ, मुआ जनरेटर। मुआ जनरेटर। जी अस्सलाम वालेकुम नाज़रीन, छा हाल आहे? जी, खजू ऑफिशियल ते तव्हां मुखातिब आहियो। तव्हां ॿुधायो त गर्मी केॾी आहे? गर्मी जी ॻाल्हि न पुछो, तोबा आहे। वॾी गर्मी आहे, मज़ो अचे थो कमु कंदे? बसि कयूं पिया, मज़ो बि आहे पंहिंजी जाइ ते। हिन शेड्यूल जो जेको स्क्रिप्ट आयो आहे उन मां केतिरो मुतासिर आहियो? मज़ो ॾिए थो पियो? तमामु घणो। ईअं? हाँ, सेट ते तव्हां कहिड़े आर्टिस्ट खां मुतासिर आहियो? जेके हिन सीरियल में जेके बि आर्टिस्ट असांजा कमु कनि पिया उन मां तव्हांखे कमु कंहिंजो वणे थो? हक़ीक़त जेका ॾिठी वञे, लेडीज़ में मां न चवंदसि त लेडीज़ में अहिड़ी का बि ख़ूबी कान्हे का। जी जी सही। जेकॾहिं बाक़ी मर्दनि में हिकु मूंखे परफॉर्म जेका वणे थी न, मां रियल ॻाल्हि कंदसि, परफॉर्म जेका वाहिद रज़ा ऐं रंगीले जी आहे। जी 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 सही ॻाल्हि आहे, सही ॻाल्हि आहे इहा तव्हांजी। जी, हीअ असांजो खोड़ी के घुमरी जो पहिरियां 31 किस्तनि ताईं जंहिं ड्रामे खे लिखियो हुई हाजी नदीम वसाण साहब जी स्टोरी, जंहिं उनखे रीराइट कयो सादिक चांडियो साहब, जंहिं को ॿोड़े जो किरदारु करे रहियो आहे। जी सादिक, कहिड़ा हाल अथव? अल्हम्दुलिल्लाह, दुआऊं तव्हांजूं। बाक़ी सवेरे खां ॻाल्हि पुछा पियो करी ओॾे त गर्मी जी, गर्मी एतिरी गर्मी आहे जो हेॾे मां नलके ते वियो आहियां, उनखां पघर पियो थो निकिरे। जी, तव्हांखे मज़ो अचे थो सेट ते? वॾो मज़ो थो अचे। एतबार करी मां कहिड़ी ॻाल्हि कयां, जैसे दोस्तनि सां हिते इहो कमु था कयूं एक्टिंग में, वॾो मज़ो थो अचे। असांजा सीनियर आर्टिस्ट नवाज़ रज़ा आहे, आपा आहे, हेॾा हे असांजो कैमरामैन लुत्फ़ सुमरो, वॾो महिनती आहे, कद जो नंढड़ो आहे पर वॾा वॾा शॉट थो वठे ऐं तमामु महिनती, माना ईअं सम्झो त उस्ताद आहे असांजो, असांखे सेखारींदो आहे। ऐं खजू जी त कहिड़ी ॻाल्हि कयूं, हे त आहे ई बसि ईअं सम्झो असांजे मथां ॼण खजी लॻी बीठी आहे, असांखे गर्मी बि कोन थी थिए। जी, तव्हां कंहिंजी परफॉर्मेंस मां मुतासिर आहियो खोड़ी के घुमरी में? सही, मां कंहिंजो नालो कोन खणंदो, सभु मूंखां भलो कमु था कनि। न, वरी बि ॾिसो दिलि जी ॻाल्हि हूंदी आहे, केर बि ॾिसो हिकिड़ो को अहिड़ो एक्टर हूंदो आहे जेको वणंदो आहे, इनमें नो डाउट। जेको बि आहे हिकु दिलि जी ॻाल्हि आहे, हक़ीक़त तव्हां बयानु करे सघो था। मूंखे अमजद सुमरो जो किरदारु वणे थो ऐं पंहिंजी अॼु जेका पोपरी जो किरदारु थी करे। सही। छा नालो आहे हुनजो? अनीता ज़फ़र, अनीता मोहरम। अनीता मोहरम जेको कमु कयो आहे न, उन टेम्पो बि भलो कयो आहे, उन कमु बि वीचारी भलो कयो आहे ऐं मां उन मां मुतमिन ॾाढो भलो कमु थी कयो। महिरबानी। जी वाहिद रज़ा, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? बिल्कुलु ठीकु, अलाह जो करम। तव्हां ॿुधायो, ख़ुशि लॻा पिया हो? तबियत ठीकु आहे? जी, हिन खोड़ी के घुमरी जे हींअर तव्हां सेट ते मौजूदु आहियो, गर्मी जे हवाले सां कुझु पंहिंजा वीचार वंडो। गर्मी जी जेतिरी तारीफ़ कजे या जेका ॻाल्हि कजे सा घटि आहे। गर्मी इलाही आहे, न सिर्फ़ु हिते पर पूरे पाकिस्तान में, सिंध में त अक्सर कश्मीर खां वठी कराची ताईं तक़रीबन साॻियो हाल आहे। इलाही गर्मी आहे, हिते बि इलाही गर्मी आहे। बहरहाल कमु आहे असांजो, हलंदड़ हिकिड़ो कमु आहे, एपिसोड ॾियणु आहे। तव्हां चयो बिशारत भाई जो पहुचणो आहे त असां पहुची वियासीं ऐं कमुकार हले पियो। अलाह जी महिरबानी। मज़ो अचे थो स्क्रिप्ट में कमु करण में? कमु करणु स्क्रिप्ट जेको आहे सो माशाल्लाह ॾाढो सुठो आहे। नूर ज़हूर जेको आहे सो हाणे जेको लिखे पियो, ॾाढा में ट्रीटमेंट ऐं सिचुएशनल कॉमेडी इन जे हवाले सां जेको बहितरीनु लिखियलु आहे ऐं असां बि ख़ुशि की बात उनखे सुहिणे नमूने सां निभाए सघूं। हाणे केतिरे क़दुरु निभायूं था उहो ॾिसण वारा। टीम जे हवाले सां कुझु लफ़्ज़ चवंदो, जंहिंमें असांजो टेक्निकल स्टाफ आहे, डायरेक्टर आहे, कैमरामैन आहे, को डायरेक्टर आहे, असिस्टेंट आहिनि, ऑल ओवर। मूंखे त इलाही टाइम थियो आहे मतिलबु हिन मीडिया में कमु कंदे। जेके बि हिते ही जेके दोस्त बीठा आहिनि, लुत्फ़ आहे, या जेके बि असांजा आहिनि, ही हुजनि या ॿिया हुजनि,
जेके बि हुजनि सभिनी सां गॾु कमु कयो आहे। असांखे तक़रीबन जेके बि सिंधी मीडिया जा जेके बि डायरेक्टर आहिनि या बूम ऑपरेटर आहिनि, कैमरामैन आहिनि, असिस्टेंट आहिनि, जेके बि आहिनि